साईं मुंहिंजा कड़ियो गंवर खां अब्दुल गफ़ूर बबर कलम खणे थो पंहिंजी प्यारी धी मरहूमा अनाबिया जी यादि में। हा भा मोहम्मद ख़ान पंहिंजनि जा विछोड़ा ऐं दर्द सचपच दिलि खे झोरे छॾींदा आहिनि ऐं ज़िंदगी अणपूरी लॻंदी आहे, मन उदासी जे तरफ़ रुख कंदो आहे। अंगण रेगिस्तान जा वीरान लॻंदा आहिनि, पर दोस्तो क़िस्मत जे लकीरनि में लिखियल दर्द हर हाल में भोगणा पवंदा आहिनि। पंहिंजनि जा विछोड़ा जीअ खे झोरे छॾींदा आहिनि। जुलाई जी 30 तारीख़ सूमर जो ॾींहुं असांजे अंगण ते ख़ुशियुनि जा शादमाना खणी आयो ऐं अनाबिया जे रूप में अल्लाह पाक असांखे नियाणी जो तोहफ़ो नसीब कयो हो। पोइ त असांजे अंगणनि ते ख़ुशियुनि जा शादमाना रक़सान बणिजी विया। नंढड़ी अनाबिया केतिरा ॾींहं ICU में दाख़िल हुई। कुझु ॿार ॼमण सां ई तंदुरुस्त न हूंदा आहिनि। पोइ त मूं केतिरा ॾींहं अस्पताल जे वार्ड में नंढड़ी अनाबिया जी सिहतयाबीअ लाइ दुआऊं घुरंदे गुज़ारिया हुआ। ऐं असांजे दुआनि रंग लाथा। नंढड़ी अनाबिया ठीकु थी वई। आउं ख़ुशि थी पंहिंजे घर मोटी आयुसि ऐं मुंहिंजी ज़िंदगी में अनाबिया खोड़ ख़ुशियूं खणी आई हुई। छो त नंढड़ा ॿार पीउ अमड़ ॿियनि घर भातियुनि लाइ विंदर बणिजी वेंदा आहिनि। नंढड़ी अनाबिया खे बाबा अब्दुल सत्तार बबर, मुंहिंजा भाइर अब्दुल जब्बार बबर, अब्दुल गफ़ार बबर, अब्दुल वकार बबर, अनाबिया जो मामा अलावराय बबर बेइंतहा प्यार कंदा हुआ। पर भाउ मोहम्मद ख़ान इहा ख़बर कोन हुई त इहा ख़ुशी बि 4 महीना 16 ॾींहंनि जे लाइ आरज़ी आई आहे। दुनिया में ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि त वरी सुखनि खां पोइ ॾुख बि ज़िंदगी में सलाम वराईंदा आहिनि। अहिड़ी रीति नंढड़ी अनाबिया जी तबियत ओचितो नासाज़ थियणु लॻी हुई त खेसि फौरन असां हैदराबाद अस्पताल खणी पहुतासीं। नंढड़ी अनाबिया जो इलाजु हलियो। डॉक्टरनि चयो त नंढड़ीअ जी छाती ख़राबु आहे, उहा जल्द ठीकु थी वेंदी। हा भा मोहम्मद ख़ान, असांजा हथ वरी पर पाक जे दर उभा थी विया हुआ। असां अनाबिया जी ज़िंदगी रब खां पिनण लॻा हुआसीं ऐं असांजूं दुआऊं अधु रस्ते मां मोटण लॻियूं हुयूं। असांजे ख़ुशियुनि खे बदनज़र सरापे विधो हो। नंढड़ी अनाबिया 5 डिसंबर जुमे जे ॾींहुं सुबुह 11 वॻे हमेश जे लाइ अखियूं ॿूटे अब्दी निंड सुम्ही पई। असां गुलाब जे गुल अनाबिया खां जुदा थी वियासीं। लुड़कनि अची गलनि जा ॻोठ पुसाया हुआ, पर अल्लाह पाक जे हुकुम खे केरु बि रोके नथो सघे। अनाबिया जी उमिरि त अञा रांदीगरनि सां खेॾण जी मस थी हुई। अञा त उहो बाता ॿोलण लॻी हुई। अञा त पोपटनि पोयां खेसि डोड़ूं पाइणियूं हुयूं। अञा त खेसि नंढनि ॿारनि सां रांदियूं करण जूं हसरतूं मन में सरापा परवान चढ़ण लॻियूं हुयूं। अञा त खेसि बारिश जे पाणी में कागज़ जी ॿेड़ी हलाइण जी हसरत ऐं आरज़ू हुई। अञा त हुनखे स्कूल में अलिफ बे ते पढ़णो हुयो। काश उहे सभु उमेदूं मिटी जे घड़े जा भुरी भॼी पयूं। सिंधियो लाखीणो लतीफ़ चवे थो त कछे काछोटी नांगन ॿधी नीअ जी, सुखन सुता कॾहिं लाहे लांगोटी, जहिड़ाया जग में तहिड़ा विया मोटी, तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी। अजॾहिं बि सॼी शाम जे पहर कड़ियो गंवर था ॻाढ़ाइण जे रूप में लहंदो आहे, तॾहिं बेख्तियार अनाबिया तूं यादि ईंदी आहीं। जॾहिं पखी वलर करे माग था लहंदा आहिनि, तॾहिं तुंहिंजी यादि मन खे मरोड़े अधमो ज़रूरु करे छॾींदी आहे। बकोल भिटाई जे त कुठियस कोयारे हाण न जियां जेॾियूं, मादर विधियस मच में ॿारो चे ॿारे, मुयूं जो मारे मूसो गूंदर गॾियो। हा अनाबिया, तूं विछड़ी ज़रूरु आहीं, पर विसरंदी अलाए कीअं अॼु बि दिलि सुरकी सुरकी तोखे सॾींदी आहे। तूं आवाज़ ई नाहे ॾींदी। अॼु बि तुंहिंजा ॾिनल टहक बाता बोल, तुंहिंजे बाबा अब्दुल गफ़ूर, तुंहिंजे ॾाॾे अब्दुल सत्तार बबर, तुंहिंजे अमड़, तुंहिंजे चाचनि अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार ऐं अब्दुल वकार, तुंहिंजे मामा अलावर बबर ऐं ॿियनि खां नाहिनि विसरिया।
ऐं तुंहिंजूं यादूं लावारसी कड़ियो जे गलनि में तोखे सॾीनि थियूं तूं आवाज़ ॾे किथे आहीं हा तूं आवाज़ ॾे किथे आहीं अॼु पुण ओताकुनि में तालिब तवारीन आदेसी उथी विया मड़ियो मुंहुं मारीन जेके जीअ खे जियारीन से लाउती लॾे विया।